हूंदा त असां बाना आहियूं, बंदगी कंदासीं, अमेरिका जी ग़ुलामी कंदासीं। इस्लाम ग़ुलामी सेखारी कोन्हे का। मौलाना फरमायो मां बार ॾसियो आहे। हिकिड़े दफ़े मूंखे आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ जो, मौलाना मान जाओ अमेरिका के हम गुलाम हैं, आप अमेरिका मुर्दाबाद के नारे लगाते हो, अमेरिका के खिलाफ जुलूस निकालते हो। बोलना चाहिए तूं भली मनी गुलाम आई, असां न आहियूं। ग़ुलामी हिकिड़ा माण्हू क़बूल करे सिर झुकाईंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू ग़ुलामी न क़बूल करे सिर कटाईंदा आहिनि। असांजे अबनि ॾाॾनि अंग्रेज़नि जे आॾो ज़ालिमनि जे आॾो कंधु कपायो आहे, कंधु झुकायो कोन्हे। हिकिड़ो कंधु कपियो हक़ ऐं सच जी राह तां त ॿिया खोड़ जेको आहे सो कंधु तयारु थी वेंदा। जेकॾहिं हिकिड़ो कंधु झुकी वियो त पूरी उम्मत ग़ुलाम थी। ग़ुलामी असांखे दर्स ई कोन्हे ॾिनो। गवर्नर मिस्र जे पुटु जॾहिं हिकिड़े आम छोकिरे खे लठ जो हई ऐं चईं तूं असांजो ग़ुलामनि जो पुटु छा लाइ असां सां टोड़ में अॻिते थो वधी। हज़रत अमीरुल मोमिन सैयदना उमर फारूक उन वक़्तु गवर्नर मिस्र हज़रत अमर बिन आस खे घुरायो। फरमाए मतस्तब्तअतुम नास वलक़द वलदतहुम उम्महातुहुम अहरारा। तव्हां माण्हुनि खे कॾहिं खां ग़ुलाम बणाइणु शुरू कयो आहे? माउ जे पेटां धर को आज़ादु ॼाओ आहे। उन वक़्तु हज़रत उमर साईं उन ग़रीब मिस्री सां इंसाफ़ कीअं कयो? लठ साॻी चई गवर्नर जे पुट खे लठणु, चई इज़त वारे ख़ानदान ॼाऊं लठ पियो हणां। गवर्नर मिस्र जे पुट हुनखे लठ हई पंहिंजे पाड़े में, ऐं गवर्नर जे पुट खे लठ लॻी सदारती महल में। इहो इस्लाम। असां ग़ुलाम न आहियूं। हीउ कंधु कपिजी सघे थो झुकंदो, कंधु कपिजी वञणु इहा ग़ुलामी न आहे, नाकामी न आहे। अॼु मुजाहिद जेकॾहिं इस्लाम खे हलंदड़नि तो फ़लस्तीनी असां न आहियूं, पोइ बाक़ी छाजो इस्लाम रहियो? तंहिंजे करे दोस्तो 13 अप्रैल ते जेका आचर जहिड़ी कराची इसराइल मुर्दाबाद। इसराइल दुनिया जो पहिरें नंबर दहशतगर्द आहे। अमेरिका जो पालियल हिकिड़ो कुतो आहे जेको मुस्लमान खे खाए पियो। ऐं इसराइल 1948 में जीअं क़ाइमु थियो, उनजे सदर पंहिंजे अहदाफ़ ऐं मक़ासिद में ॿुधायो त मुस्लमाननि जी नोज़ाइदा रियासत, नई ॼायल रियासत पाकिस्तान जो ख़ात्मो असांजो अवलिन तरजीह। तव्हां यहूदियुनि खे मञियो पिया, उनजे पुठियां लॻो पिया, उन्हनि जी मसनूआत इस्तेमालु पिया कयो, उन्हनि जूं शयूं वापरायो पिया। उन्हनि जो त मिशन इहो आहे त असांखे पाकिस्तान ख़तमु करणो। अॻे इमरान ख़ान जे दौर में टीवी चैनल्स ते शुरू थी विया त असां जेकॾहिं इज़राइल खे तस्लीम कंदासीं छा थींदो? कुझु ई कोन थींदो। अहिड़ा खोड़ ॾाहा मुबसर ऐं सियाणा पाण खे पेश करे कयूं। दोस्तो असां हुज़ूर जे दुश्मननि, मुस्लमान जे दुश्मन कॾहिं न क़बूल कंदासीं। इन जे करे सुभाणे आचर जहिड़ी कराची ते असांजे ज़िले दफ़्तर अलाह वाली मस्जिद खां ओट मोट सिर्फ़ु 1000 रुपया किरायो। मूं 1200 रुपया किरायो अथव, सिर्फ़ु 1000 रुपया किरायो। पाण बि हलूं, दोस्तनि खे बि मोकिलियूं त जीअं असांजे हुकुमराननि जूं अखियूं खुलनि त असां मुस्लमाननि सां गॾु आहियूं। असां यहूदियुनि जा ग़ुलाम न आहियूं, असां इज़राइल जा ग़ुलाम न आहियूं। हक़ ऐं सच जी राह में जेकॾहिं ही जान त हुई वञणी आहे, ज़िंदगी ते को बि भरोसो कोन्हे ऐं मुक़ररु वक़्त ते वेंदी। मौत हिननि जे हथ में न आहे, मौत अलाह जे हथ में। जेकॾहिं मौत हिननि जे हथ में हुजे हा त सभिनी खे मारे छॾींदा। मौत अलाह जे हथ में। एतिरे मुजाहिदे खां पोइ बि अञा फ़लस्तीन जो नारो लॻे पियो ऐं काफ़र भली केॾियूं बि कनि। अलाह जी फरमाईंदो इन्हनि जो जेकॾहिं इरादो आहे त माण्हुनि खे मुस्लमाननि खे झुकाए विझनि, ख़तमु करे छॾनि, पर इन्हनि जे मकरनि ऐं तदबीरुनि खे अतफ़ा अलाह विसाए थो छॾे। अलाह जी तयारु पियो करे। इन्हनि मकरनि खे रब जे तरफ़ां अहिड़ी लत लॻंदी, पर को असां उथी त पऊं। को सलाहुद्दीन अयूबी जहिड़ो थी त पवे, को मोहम्मद बिन कासिम जहिड़ो थी त पवे, जेको मुस्लमाननि जे लाइ उथे। ऐं इंशा अल्लाह अज़ीज़ ही उम्मत मुस्लिम चाहे पाकिस्तान जी हुजे, ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हां ॾिसंदा मुज़ाहिरा थियनि पिया। अमेरिका जी पंहिंजी असेंबली में दाऊं थियनि पियूं ऐं इहे हालतूं ॾिसी उहे मुस्लमान पिया थियनि। धरती इस्लाम हिन धरती ते अची रहियो, ईअं न आहे। फ़तेह हक़ जी आहे। अलाह जी फरमाए कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह। तव्हां थोरा हुजो, ॾाढनि ते ग़ालिब थी वेंदो अलाह जे हुकुम सां। ईअं मिनकुम इश्रून साबिरून यग़लिबू मिअतैन। तव्हां 20 ॼणा हुजो, 200 खे ड्राए विझंदो मदद तव्हां सां अलाह जी। जंग बदर में 313 सहाबी हज़ारनि जे लश्कर खे
अल्लाह साईं पंहिंजा फ़रिश्ता मोकिले उन्हनि खे जेको आहे शिकस्त ॾियारी। मदद अॼु बि अची सघे थी, पर असां रुॻो बीह रहूं। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे इन इज़राइल ऐं इहे अमरीकी जे मसनूआत खां बाइकाट जी हिमत जी तौफ़ीक़ ॾिए ऐं असां पंहिंजे घर वारनि खे ॿियनि खे इन मिशन में हिमत ॾियारियूं ऐं इन जो मुकमल बाइकाट करियूं। 13 अप्रैल ते कराची में मज़ार क़ाइद ते इज़राइल मुर्दाबाद कॉन्फ्रेंस में शिरकत कयूं। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।